सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंधी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी बेहतरीन नई अपडेट तव्हांखे ॾींदासीं। छा हाणे नवाब खान सिजावल खान ऐं शेर अलीअ खे विढ़ाइण में कामयाबु थींदो या नाकाम? सॼी कहाणी तव्हांखे नंढड़े वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो पूरो ॾिसिजो जीअं त सॼी कहाणी तव्हांखे सम्झ में अचे। लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइबर, लाइक, कमेंट, शेयर कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त फेसबुक पेज खे बि लाइक, शेयर, कमेंट कजो। पहिरीं ॻाल्हि तव्हांखे वाज़े करे ॿुधायां त हाणे नवाब खान हाणे सिजावल खान सां लिक में दुश्मनी करणु थो चाहे। ज़ाहिरी तौर त सिजावल खान सां ठही वियो आहे, पर अंदरूनी तौर सिजावल खान सां विढ़ंदो थो अचे ऐं इहा सॼी शरारत नवाब खान जी रचियल आहे। हाणे नवाब खान शेर अली ऐं सिजावल खे पाण में विढ़ाईंदो, पर लेकिन सिजावल खान सियाणो आहे, शेर अलीअ जो रुख न कंदो। वरी बि सम्झी वियो आहे त इहो सॼो कमु नवाब खान जो आहे। इन सां वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। वधीक ॿिए वीडियो ते मिलंदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।